जी लतीफ़ जीअं लतीफ़ जी सूर में चयो वञे थो त इंसानी तारीख़ में जेकी बि तकरार ऐं फसाद थिया आहिनि उन्हनि जा खोड़ कारण रहिया आहिनि। टे कारण अहम रहिया आहिनि, हिकु ज़मीन, ॿियो ज़र, टियों ज़न। पर पाण थोरो रोशनी या थोरी ॻाल्हि ॿोल ज़न वारे सवाल ते कंदासीं, बाक़ी ज़मीन ऐं ज़र ते कंहिं ॿिए भेरे। सदियुनि खां चयो पियो वञे त औरत शैतान आहे, बुछड़ाई जी पाड़ आहे, शर आहे, समूरनि बुराइनि जो वसीलो आहे। पर केॾी न अजीब ॻाल्हि आहे त जेके इहे चवनि था त इहो बि चवनि था त औरत गैरत आहे, इज़त आहे, हया आहे, शर्म आहे। मूंखे त सम्झ में नथो अचे त इहो कीअं, जेका शइ आहे ई बुछड़ी सा वरी कंहिं लाइ इज़त कीअं थी। भला औरत खे थोरो पासीरो था करियूं, भला छेणो या गंदे जो ढेर बि इज़त वारो थींदो आहे छा, या छेणे जी बि का गैरत थींदी आहे छा। पर शायदि जेके इहे सम्झनि था तिन जी शलन कंहिं माईअ ते खिची वेंदी नज़र पवे, या शलन कंहिं माई जी वीडियो या तस्वीर सोशल मीडिया ते अचे, थोरा फाड़े फाड़े ॾिसंदा। तंहिं करे इहो इहा कूड़ी फज़ीलत आहे, ढोंगी इख़लाक़ियात आहे, जेका औरत खे हिकिड़े पासे शर ऐं साॻे वक़्तु इज़त बि करार ॾिए थी। के वरी चवंदा त औरत कमज़ोर आहे, अकुल खां आरी आहे, नाज़ुक ऐं नफ़ीस आहे, जज़्बाती आहे, डजणी आहे, हुस्न आहे, गुल आहे, या ख़ूबसूरती जो तो नमूनो आहे। आम माण्हू न, पर वॾा वॾा फ़िलसूफ़, शाइर ऐं साइंसदान बि ईअं सम्झंदा रहिया। अरस्तु, अफलातून, नीत्शे ऐं शोपनार जहिड़ा माण्हू औरत खे कमतर ऐं घटि सम्झंदा रहिया। अवल त औरत ईअं आहे कोन, पर जेकॾहिं कंहिं समाज में औरत वाकई बि कमज़ोर, घटि अकुल, नाज़ुक, जज़्बाती ऐं डिणी आहे, तॾहिं बि ईअं चवणु वधीक मुनासिब ऐं इंसाफ़ वारो थींदो त औरत ईअं आहे कोन, पर उनखे ईअं बणायो वञे थो, या उनखे ईअं बणायो वियो आहे। ज़र ऐं ज़मीन जे हवाले सां जेको असीं सम्झूं था ॾोही, उहे ॾोहारी आहिनि, उन जे करे फसाद थिया आहिनि। हा, कारण ज़रूर आहिनि, पर ॾोहारी न आहिनि। मिसाल तौरु ज़र यानी नाणो, ॾोकड़, पैसो। नोट छा आहे? नोट हिकिड़ो कागज़ जे पने जो टुकड़ो आहे, ॿियो छा आहे? जंहिंजे पसे पर्दा पूरो हिकिड़ो सरमाए जो निज़ाम आहे, जेको 100 साल ऐं फुलट ते ॿधल आहे। ॾोह बज़ाते ख़ुदि त सरमाए जे निज़ाम जो आहे, पर आम तरह जेका सम्झ आहे उहा उन नोट खे ज़िम्मेवार करार ॾींदी आहे। जेका ग़लति सम्झ आहे, नोट त बुनियादी तौर ते सरमाए जे निज़ाम जी नुमाइंदगी करे थो, उनजी पंहिंजी ख़ासि हैसियत कान्हे। पना त ॿिया खोड़ सारा आहिनि, किताबनि में पना हूंदा आहिनि, अख़बारुनि जा पना हूंदा आहिनि, उनजी का अहमियत कान हूंदी आहे। हू मख़सूस पनो आहे जंहिंजी का ख़ासि अहमियत हूंदी आहे। ईअं साॻी रीति जेकर गौर कजे त जॾहिं ज़मीन जो मामिलो अचे थो त ज़मीन खे जेको माण्हू ॾोहारी सॾनि था, ज़मीन कीअं ॾोहारी थी? ज़मीन त असांखे फसल ॾिए थी, असांखे घर ठहण लाइ ठिकाणा ॾिए थी, रोड रस्ता ॾिए थी, असांजे वजूद जो समूरो सामान मुहैया करे थी। पोइ ज़मीन ॾोहारी कीअं थी? भला हवाउनि जो कीअं ॾोह थियो? समुंडनि, दरियानि, वणनि, ॿूटनि, पखियुनि, मौसमनि ऐं बरसातुनि जो ॾोह कीअं थियो? छा इहो त बुनियादी त इंसान आहे ऐं उनजो ठहियल निज़ाम आहे, जेको ज़मीन ऐं ज़मीन पैदा थियल शयुनि जी गैर मुंसिफ़ाणी विरछ करे थो। ज़मीन त असांखे ज़िंदगी ॾिए थी, ज़िंदगी जूं खोड़ सारियूं अनेक ख़ूबसूरतियूं ॾिए थी, पेट्रोल, गैस, पाणी ऐं मैदनी वसीला ॾिए थी, जेके असीं इस्तेमालु आणियूं था। जीअं कागज़ ऐं ॾोकड़, जीअं कागज़ जे ॾोकड़नि ऐं ज़मीन ऐं उन मुंहिंजा पैदा थियल शयुनि जो ॾोह न आहे, तीअं औरत जो बि ॾोह न आहे। इहो इंसाननि जो ठहियल ई निज़ाम आहे, जो हिकु पासे ॾोकड़नि खे आका ऐं औरत खे ग़ुलाम बणाए थो ऐं ख़ुदि पाण खे फसाए थो। जॾहिं असां कंहिंखे ग़ुलाम बणायूं था या उनजा ग़ुलाम बणिजूं था, तॾहिं असां पाण फसंदा आहियूं। ज़र वारो निज़ाम बुनियादी तौर ते सरमाएदारानो निज़ाम आहे, ईअं ज़मीन सां लाॻापियल निज़ाम खे जागीरदार निज़ाम सम्झो वेंदो रहियो आहे। ईअं औरत खे बुछड़ाई जी पाड़ सम्झनि या उनखे घटि सम्झणु, उनखे कमतर सम्झण वारे निज़ाम खे असीं पिदरशाही निज़ाम छॾींदा आहियूं। पर थोरो फ़र्क़ु आहे। मिसाल तौरु गाॾी, घर, बैंक बैलेंस, लटो कपिड़ो, मिल्कियत जूं शिकिलियूं आहिनि, और औरत जे मामले में थोरो अञा मामिलो गंभीर आहे। छाकाणि औरत रुगो मिल्कियत कान्हे, उन मिल्कियत ॾाढो हिकिड़ी ॿी सिफ़त बि आहे, ऐं उहा आहे गैरत। मिसाल तौरु तव्हां कंहिंखे गाॾी ॾेई सघो था, पर गाॾी ते गैरत न आहे ईंदी माण्हू खे। तव्हां कंहिंखे पैसा ॾेई सघो था, पर उन ते गैरत अचण जो सुवाल न आहे हूंदो, उधार ॾींदो आहे, वापसि वठंदो आहे। पर छा जेकॾहिं इहा ई ॻाल्हि थोरो औरत ते लागू कजे त केॾो न अजीब लॻंदो माण्हू खे, केॾी न ढूंढ जहिड़ी ॻाल्हि आहे। छाकाणि त असीं कंहिंखे औरत ॾियण वारा माण्हू जेको असीं चऊं कंहिंखे औरत ॾेई छॾियूं, औरत नथी ॾेई सघे, इहो ग़लति ॻाल्हि आहे, पर फ़र्ज़ु था करियूं, छाकाणि जो ताईं असीं हुनखे मिल्कियत था सम्झूं न। पर औरत कंहिंखे ॾियण या न ॾियण जो सवाल
तय करण वारा असीं केरु थींदा आहियूं? औरत गाॾी थोरी आहे, औरत को पैसो थोरी आहे। इहो त औरत पाण फ़ैसिलो कंदी, छाकाणि उहा अहसास ऐं शऊर रखे थी। असीं केरु थींदा आहियूं कंहिंखे औरत ॾियण या न ॾियण वारा? औरत का बकरी आहे, ढोर आहे, ढगो आहे। इन करे जेका ॿियूं मिल्कियतूं आहिनि उन जॻह असीं गैरत जो तस्वर न आहियूं लॻाईंदा, पर औरत जेके असीं मिल्कियत सम्झंदा आहियूं उन सां गॾो गॾु गैरत जो टेग बणंदा आहिनि। बुनियादी तौर ते सॼो ॾोह ग़ुलाम आका वारे तालुक़े रिश्ते में आहे, जंहिंखे पितरशाही सॾिजे थो। जेकॾहिं इंसान आज़ादु हूंदा त आका ऐं ग़ुलाम जो तस्वर बाक़ी न रहंदो। आका न हूंदो त ग़ुलाम बि न रहंदो, ग़ुलाम न हूंदो त आका बि न रहंदो। पर असां वटि थिए छा थो, जॾहिं को ज़ना जो वाक़ियो थींदो आहे तॾहिं चवंदा आहिनि त औरतूं ॿाहिरि निकिरनि थियूं, तंहिं करे ईअं थिए थो। सच त इहो आहे, जेके ॿाहिरि निकिरनि थियूं उन सां ज़नाऊं थींदियूं हूंदियूं कुझु सां, से रिपोर्ट बि थियंदियूं, पर घरनि अंदरि थींदी ज़नाऊं त रिपोर्ट ई कोन थियूं थियनि। ताज़ो 4 महीने जी ॿारी सां लखनऊ में रेप थियो आहे। 4 महीने जी मासूम ॿारी जी कहिड़ी हैसियत आहे? पाकिस्तान में गुज़िरियल 5 सालनि दौरान 17,000 जिन्सी ॾाढनि जा वाक़िया थिया आहिनि, ॿारनि सां, मासूम ॿारनि सां। कहिड़ी ओघड़ी, कहिड़ो ग्लैमर हो, कहिड़ी अट्रैक्शन हुई, कहिड़ो ॿार स्टाइल पिया, मासूम ॿारियूं। बुनियादी तौर ते असांखे ॿुधाइनि था असां समाज में केॾी ढूंढ ऐं धप ऐं केॾी वहशत आहे, ऐं केॾी न जिन्सी तौर ते असीं फ्रस्ट्रेशन जो शिकार सोसाइटी जो हिसो आहियूं। 17,000 ॿारनि सां 5 सालनि में जिन्सी ॾाढाई कई वञे। केॾी न अजीब ॻाल्हि आहे त ज़ना करियां मां, घूरियां मां, नज़र विझां मां, लालच रखां मां, वरी इज़त ख़राब थी औरत जी। यानी अजीब चकर आहे त जंहिंजी इज़त लुटी वञे, शर्मसार वरी उहा पाण महसूस करे, जेको इज़त लुटींदड़ आहे उहो शर्मसार पाण खे महसूस न करे। इहो किथां जो इंसाफ़ आहे? यानी छीछड़े ते बढ़नि कुता ऐं ॾुआरी सॼे वरी छीछड़ो। छा इहो इंसाफ़ आहे? हा, जेकॾहिं कुते खे 8 ॾींहं बुख ते रखंदासीं त बिल्कुलु इहो ज़रूरु बढ़ंदो, ऐं छीछड़े ते बढ़ंदो, कंहिं ते बढ़ंदो। तंहिं करे असुल गड़बड़ उन निज़ाम में जा जेको औरत ऐं मर्द ते अनेक पाबंदियूं विझे थो ऐं पोइ हुनखे वहशी बगड़ बणाए थो। मिसाल तौर जेकॾहिं ॿाहिरि निकिरण सां इज़त ख़राब थींदी आहे त पोइ थोरो गौर करियो त जेके माण्हू ॿाहिरि निकिरनि था से सभु बेइज़्ज़त आहिनि छा? ॿाहिरि निकिरण, अंदरि वेहण इज़त जो सुवाल कोन्हे। ही जेको चवंदा औरत टिड़णी आहे, यानी औरत खे अकेलो केॾे छॾिबो बि न, ऐं पोइ वरी चइबो टिड़णी आहे। नेचुरली आहे। जंहिं माण्हू खे तव्हां घर जी चौदीवारी महदूद करे रखंदो ऐं हुनखे सॼो ॾींहुं ॿुधाईंदो त ॿाहिरि माहौल ॾाढो ख़राबु आहे, तूं कमज़ोर आहे ऐं तोखे माण्हू इस्तेमालु कंदा, अलाए छा कंदा, ढिजारे ढिजारे हुनजो साहु कढी छॾियो, हुनजो एतमाद विञाए छॾियो, हुन पाण फ़ैसिले करण जी कुवत ई छॾे ॾियो, उहो माण्हू टिड़णो ई हूंदो आहे। पर जेकॾहिं अञा ॿियो पासो हीउ बि आहे, जेकॾहिं का औरत टिड़णी आहे त पोइ असां अक्सर मुड़ुस दाऊं छो कंदा आहिनि? पोइ मुड़ुस भले केॾो वॾो ऑफिसर हुजे, जागीरदार हुजे, नवाब हुजे, वज़ीर आज़म हुजे, आर्मी चीफ हुजे, केरु बि हुजे, सभु सॼो ॾींहुं दाऊं कंदा आहिनि त ॿाहिरि माण्हू केॾो मुड़ुस माण्हू हुजे, घर में कुकड़। अजीब ॻाल्हि आहे, हेॾो वॾो जबल जेॾो माण्हू, घर में कुकड़ कीथो थी वञे? असल में तव्हां औरत खे संदसि घर जी चौदीवारी में जो महदूद करे छॾियो था, त हाणे उहा औरत पंहिंजे हुन घर खे ई फ़क़ति पंहिंजी कुल काइनात सम्झे थी, उते ई हुकुम हलाए थी, ॿिए हंधि हुनजे हुकुम हलाइण जी गुंजाइश बचे बि कान थी। जॾहिं उनजी भेट में असां जहिड़ा मर्द ॿार उथनि वेहनि था, हुकुम ॾियनि था, हुकुम जी बजावरी कनि था, नथी उनजो मामिलो ईअं नथो रहे। इहो माण्हू जो वाह मां ऐं कूड़ो भरम आहे त उहो गैरतमंद आहे। सच इहो आहे त तव्हां ऐं असां गैरतमंद न आहियूं, पर गैरत जा चौकीदार आहियूं। इज़त वारा न आहियूं, पर इज़त जा चौकीदार आहियूं। छाकाणि त इज़त ऐं गैरत त औरत थी न, तव्हां ऐं असां छा में गैरत वारा थियासीं? उन औरत लाइ असांजो हाम बि फाटंदो, असांजी महबूबा बि हूंदी, शाइरियूं बि कंदासीं, हुनजा कसीदा बि चवंदासीं, पर साॻे वक़्तु उनजो वजूद, उनजे आवाज़, उनजी सूरत ऐं जिस्म ते पाबंदियूं बि हणंदासीं, ऐं वरी हुनखे बुछड़ो बि सम्झंदासीं। ऐं पोइ वरी केॾी न अजीब ॻाल्हि आहे त हुनखे असीं प्यार छॾींदा आहियूं। अंगूठो प्यार आहे, हा, जेकर के माण्हू सम्झंदा त इहो प्यार आहे त पोइ बीमार प्यार आहे। ईअं जीअं के माण्हू जो चवे थो मुंहिंजो महबूब मुंहिंजो जिगर जो टुकड़ो आहे, बिल्कुलु आहे जिगर जो टुकड़ो, पर साई वरितल आहे। या को माण्हू चवे थो मुंहिंजो महबूब मुंहिंजी दिलि आहे, हा बिल्कुलु दिलि आहे, पर जंहिंजा चारई वारा सोड़ा आहिनि, या सूरत आहे परदनि में ठकियल आहे, ऐं ज़िंदगी आहे कोटनि में क़ैद आहे। या प्यार बि कबो ऐं सम्झबो बि हुनखे ग़लति ऐं बुछड़ो, वाह जो प्यार आहे। इहो ईअं आहे जीअं जीअं माण्हू कबूतरनि, तोतनि ऐं ॿियनि जानवरनि खे पालण जो शौक़ु रखंदा आहिनि, उनखे खाराईंदा पीआरींदा आहिनि, ऐं एतिरे क़दुरु जो हुन सां मुहबत बि कंदा आहिनि। उन कबूतरनि ऐं तोतनि जहिड़नि पखियुनि जा पर कटे छॾींदा आहिनि ऐं पालतू जानवरनि खे ॿधी छॾींदा आहिनि। साॻी रीति असां बि औरत खे एतिरी आज़ादी ॾियूं था जेतिरी पर कटियल तोतनि जी हूंदी आहे। पोइ असीं चवंदा आहियूं ॾिस आज़ादु आहे न, मूं छा कयो आहे हिनखे। न रुॻो एतिरो,
पर जॾहिं कंहिं ॿार खे असीं का शइ वठी ॾींदा आहियूं त रांदीका कपिड़ा चप्पल तॾहिं असीं हुनजी पसंदि नापसंदि पुछंदा आहियूं, हुन मुताबिक़ हुन वठी ॾींदा आहियूं। पर जॾहिं हिकिड़ी औरत खां संदसि तइलीम, संदसि रोज़गार ऐं संदसि शादी जे बारे में पुछा जो सुवाल ईंदो आहे, तॾहिं असीं हुनखां पुछंदा न आहियूं ऐं अक्सर इहो सम्झंदा आहियूं त असीं हुनखां न पुछी असां पंहिंजो प्यार था जतायूं। इहो प्यार न आहे। हा, औलाद जी भेट ऐं माइटनि खे वधीक तजुर्बो हूंदो आहे, वधीक समझदार हूंदा आहिनि, पर सवाल सम्झ घटि हुजण जो न आहे। सवाल आहे त असां औलाद जी इब्तिदा खां वठी तरबियत कहिड़ी था करियूं, जेका खेसि वॾो थींदे बुरे भले जी तमीज़ करण जी सलाहियत पैदा करे ऐं उहो सेखारे ॾे, उहा असीं सिखिया ॾींदा ई न आहियूं। असीं हुनखे घर जो कुकुड़ करे महदूद करे रखंदा आहियूं। या वरी जेकॾहिं आम तरह जॾहिं कंहिं माण्हू जो कंहिंसां प्यारु थींदो न, पोइ वरी जेकॾहिं प्यारु न हली सघियो, पोइ आशिक़ जो पिटूं पहिरां था ॾिसो, मतिलबु चवंदो मूंखे छॾे वेंदे पछताईंदे ज़लील थींदे रोंदी, पर छो? प्यार जी तक़ाज़ा त इहा हुजणु घुरिजे त उहो जॾहिं तव्हां सां न हुजे या तव्हांखे छॾे वञे तॾहिं बि ख़ुशि हुजे। हिकिड़ो तुक आहे त को माण्हू कंहिंखे छॾे वञे पोइ लाज़मी तौर ते नाख़ुशी रहे। इहो कहिड़ो प्यार आहे जेको कंहिं ॿिए जी नाख़ुशी में पंहिंजो पाण खे ख़ुशि महसूसु करे थो? प्यार न आहे, इहो साड़ आहे। चवंदा ॿाहिरि माहौल ख़राबु आहे, भला अंदरि, हा इहो बि सच आहे त ॿाहिरि वाक़ई माहौल ख़राबु आहे, पर हुन में ॾोह कंहिंजो? ॾोह बुनियाद ते पिदरशाणी निज़ाम जो, मर्दानी हाकमियत जो ऐं मिल्कियती निज़ाम जो थियो न। त पोइ उन्हनि औरत दुश्मन निज़ाम जे ठेकेदारनि खे जेल में विझो न, या उन्हनि खे घरनि में वाड़ियो, बंदि करियो। जंहिं ॾोह कयो ई न आहे उल्टो उहो घर में बंदि हुजे, वाह जो इंसाफ़ आहे। न्याणी खे बि चइबो तोखे तइलीम ॾियारीसीं, बाक़ी ॿियो छा खपे? सवाल इहो आहे त छा तइलीम इन लाइ ॾियारीसीं त न्याणी बसि घर में रहे? चवंदा न, त बाक़ी ॿियो छा? न्याणी खे तइलीम इन लाइ ॾियारीसीं जो औलाद जी तरबियत करे सघे, ईंदड़ नस्ल तयारु करे सघे। थोरो इन ॻाल्हि ते गौर करियो, यानी हिकिड़ी न्याणी खे पढ़ायोसीं त जीअं उहो वरी ॿिनि न्याणियुनि जी तरबियत करे सघे, वरी उन न्याणी खे पढ़ायोसीं त जीअं वरी उहो ॿिनि न्याणियुनि जी तरबियत करे सघे। इहो सिलसिलो हलंदो रहे, अणुखुट हलंदो रहे, यानी हिकिड़ो ग़ुलामी जो बंदोबस्तु आहे सो ज़बरदस्त क़िस्म जो। या वरी ज़ाल खे चइबो तुंहिंजी हर ख़्वाहिश घर वेठे पूरी त थिए थी, लटो कपिड़ो ख़र्च पखो सभु कुझु ॾियां थो, बाक़ी छा खपे? मुंहिंजो अहिड़े मुड़ुस खां सवाल आहे, भला जेल में इहो सभु कुझु तोखे मिले त? छाकाणि जेल में कैदी शुनवाई ते ॿाहिरि बि ईंदो वेंदो आहे। जेल में ॿिया हज़ारे कैदी हूंदा आहिनि जेके साणस मुलाक़ातूं कचहरियूं ख़बरूं चारूं कंदा आहिनि। ॿाहिरि माण्हू मुलाक़ात करण ईंदा अथसि, ॿाहिरि ज़मानत ते बि निकिरी सघंदो आहे, पुलिस जी हिफ़ाज़त में हूंदो आहे। थोरो गौर करियो, औरत लाइ घर कंहिं जेल खां घटि आहे छा? यानी उहा कॾहिं शॉपिंग मॉल शॉपिंग करणु वञे, या कंहिं मोइजेरे ते वञे, या कंहिं कमकार सांगे वञे, या कंहिं डॉक्टर ॾे वञे, त पोइ हुन सां गॾु को न को हूंदो ज़रूरु, अकेली नथी वञी सघे। पर जेकॾहिं ईअं रेगुलरली ॿाहिरि वई त उहा उनजी इज़त अंडर क्वेश्चन थी वेंदी। त इन करे घर आहिनि, पर बहितर इहो आहे त हिनखे चइजे खुलियल जेल आहिनि ऐं मर्द उन जेल जा सिपाही आहिनि। असां वटि अक्सर मर्द शिकायत कंदा आहिनि, ख़ासि करे मुड़ुस, मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथी। इहा शिकायत इन करे अचई आहे जो असां औरत खे ॼाण जी सूरत में अकुल माण्हुनि जी गुंजाइश ॾींदा आहियूं। असीं हुनखे चवंदा आहियूं पढ़ लिख सम्झ, पर उहो जेको अकुल आहे उनखे आज़माइश हेठि आणण जो, तजुर्बा करण जा मौक़ा न ॾींदा आहिनि। ऐं नतीजो तौरु औरत जो समूरो वजूद जज़्बाती रहंदो आहे, ऐं उन मज़ा असां वरी उल्टो इहा तोको कंदा आहियूं त अकुल खां कमु नथी वठे, बताओ हुनखे सेखारियो ई कोन। मिसाल तौरु हिकिड़े माण्हू खे सॼी ज़िंदगी तव्हां सेखारियो तरबो कीअं, किताब पढ़ायोसि, हथ पेर कीअं हणबा आहिनि, जेसिताईं हू लहंदो कोन दरिया में तेसिताईं कोन सिखंदो तरह। गाॾी तव्हां 20 साल कंहिं माण्हू खे सेखारियो लिखण पढ़ण ज़रिए, जेसिताईं गाॾी रोड ते हलाईंदो न तेसिताईं गाॾी हलाइण कोन सिखंदो, मुमकिन ई न आहे। ज़िंदगी जो सबक़ बि ईअं आहे, जेसिताईं ज़िंदगी में धका थाबा लाह चाड़ा न ॾिसबा, तेसिताईं ज़िंदगी जा जेके सिखियल सबक़ आहिनि या सम्झ हुआ उहो तजुर्बे हेठि न ईंदा, तेसिताईं माण्हू नथो सम्झी सघे। ॿार हलण तॾहिं शुरू कंदो आहे जॾहिं थाबा खाईंदो आहे। हा, इहो सभु माण्हू हिकिड़ो औरत खे करणु न ॾिबो, अवल हुनखे चइबो फ़क़ति पढ़ ऐं ॿाहिरि न निकिर, ॿाहिरि निकिरंदी ॿाहिरि माहौल ख़राबु आहे, पोइ वरी हुनखे चइबो उन सॼे नतीजे में जेका औरत ठहंदी उनखे चइबो इहा नाज़ुक आहे, नतीजो त अहिड़ो ई निकिरंदो। ॿियो पासो इहो बि आहे इन ॻाल्हि जो त वाक़ई सच आहे त औरत नफ़ीस आहे, नाज़ुक आहे, ऐं केॾी न भली ॻाल्हि आहे। छाकाणि जबर ऐं ॾाढ जे निज़ाम असां मर्दनि खे त सचपच गॾु करे छॾियो आहे, या रोबोट बणाए छॾियो आहे, जिते रोअण ऐब आहे, खिलण ढोंग आहे, हिकिड़ी कूड़ी मुस्कुराहट आहे। घटि में घटि औरत में इहे अहसास जज़्बा बाक़ी बचा त आहिनि। ॿिए पासे हिन समाज मर्द खे हिकिड़ो मुकमल अकुली वजूद बणाए अहिड़ी हालत छॾाई आहे, हुनजो अहिड़ो अलमियो थियो आहे जो उनखे हाणे हिनजी जज़्बनि जी ॿोली सम्झ में ई नथी अचे। नतीजो तौरु हर घर में इहा किराए आहे त माई चवे थी त मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथो,
ऐं मर्द ॾी किराए त मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथी, हू जज़्बनि जी ॿोली थी सम्झे, हू अकुल जी ॿोली थो सम्झे। हाणे ॿई माण्हू गॾु हलनि त हलनि कीअं? नतीजो हर घर में साॻियो आहे, हर हंधि स्टार प्लस साॻियो आहे। चवनि था औरत में गोॾनि में अकुल आहे या खुड़ीअ में अकुल आहे। शुक्र आहे गोॾनि में अथसि त सही, पर जेकी चवनि था उन्हनि जो अकुल किथे आहे? मूंखे लॻे थो अहिड़े हंधि आहे जंहिंजो नालो वठणु मुनासिब नथो सम्झां। चवनि थो औरत या ज़ाल गैरत आहे, छो मुड़ुसु बेगैरत आहे छा? औरत रुगो गैरत न आहे, औरत अवल इंसान आहे। मिसाल तौरु इहो चयो वेंदो औरत हुस्न आहे, हा बिल्कुलु रही आहे, पर हिन ॻाल्हि जो ॿियो पासो इहो बि आहे त हिकु छोकिरी खे नंढपण खां जवानी ते हर वक़्तु खेसि इहो चयो वञे त तुंहिंजी क़दुरु ऐं क़ीमत इन बुनियाद ते आहे, फ़क़ति इन करे आहे जो तूं सुहिणी आहे, त उहा पंहिंजी शख़्सियत जे ॿियनि पासनि छो ध्यानु ॾींदी? नतीजो इहो निकिरंदो त उहा सॼो ॾींहुं हार सिंगार में, तेल फुलियल में, लटनि कपिड़नि में, पंहिंजी फिगर ठाहिण में पूरी हूंदी। अधु अधु कलाक वार सुकाइण में, वार धोइण में लॻी वेंदसि, ऐं पोइ जेकॾहिं संदसि दिलि ते को दाणो निकितो त पोइ सम्झो सॼी काइनात वई। छाकाणि उनजी समूरी शख़्सियत ठही इन बुनियाद ते तुंहिंजो मुहांडो आहे जंहिंजे करे तुंहिंजी क़दुरु क़ीमत ठहे थी। उन ते जेकर को दाग़ थींदो त सॼो जहान वियो न साईं। जंहिंजी कुल काइनात हुजे मुहांडो त उन जो सॼो ध्यानु बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन पासे ई हूंदो। हुस्न जा आलिमी मुक़ाबला कराइबा, सॼे जहान मां चूंडे चूंडे सुहिणियूं मायूं खणिबियूं जंहिंखे फिल्मुनि ऐं ड्रामनि में खणी अचिबो, पोइ ईअं लखे करोड़ ॿिनि मायुनि खे असांजे कमतर जो शिकार बणाइबो, पोइ कॉस्मेटिक इंडस्ट्री सॼे जहान में हलाइबी, पोइ मायुनि खे सॼो ॾींहुं डोड़ाइबो, तव्हां वधि ॻाल्हि सुहिणियूं लॻो। रुगो सुहिणाइप ते ज़ोर हूंदो त जहान इहो ई वञी बीहंदो। तंहिं करे इहो जेको असीं अगरि इहो चवंदा नौकिरी करणु ॾींदो अञा भले छा करियूं? नौकिरी करणु ॾियो त किथे थोरो अहसान कोन था करियूं, इहो हुनजो हक़ु आहे। जीअं असां इंसान तौरु आज़ादु ऐं हक़ आहे, असां आज़ादी असांजो हक़ु आहे, हर इंसान जो आज़ादी हक़ु आहे। औरत इंसान ऐं को बि इंसान मिल्कियत न आहे हूंदो। ग़ुलाम ऐं मालिक जे विच में प्यारु न आहे थींदो, छाकाणि कब्ज़े वारो प्यार खे हर वक़्तु इहो डपु हूंदो आहे, विञाइजण जो ख़ौफ़ हूंदो आहे। ऐं बिना मालिकीअ जे बि प्यारु करे सघिबो आहे कंहिंसां, बिना कब्ज़े जे बि करे सघिबो आहे। मिसाल तौरु सिज, समुंड, कुदरत जा नज़ारा, दरिया, हवा, इन ते असांजा कब्ज़ा त कोन हूंदा आहिनि। असीं इंजॉय कोन कंदा आहियूं छा? असीं हुन सां प्यारु न आहियूं कंदा छा? असीं हुन मां लुत्फ़ अंदोज़ न थींदा आहियूं? बिल्कुलु थींदा आहियूं। त हिन खे आख़िरी ॻाल्हि सच इहो आहे त औरत जवाबदार न आहे, पर ज़िम्मेवार ज़रूरु आहे। पंहिंजे हक़नि लाइ पाण विढ़े, इन हद ताईं इहा ज़िम्मेवारी आहे। को बि अची थाली में रखी कंहिंखे हक़ न आहे ॾींदो। सभ खां अवल औरत खे ख़ुदि ग़ुलामी जे ज़ंजीरुनि खे पंहिंजा ज़ेवर न सम्झणु खपे। पर छा जेके ॻाल्हियूं मथे करे आयसि उनजो मुख्य ज़िम्मेवार मर्द आहे? हा, हिकु हद ताईं, सॼो न। छाकाणि असुलु कारण पिदरशाणो ऐं गैर मुनसिफ़ाणो मिल्कियती निज़ाम आहे जेको ॿिए पासे खां ख़ुदि मर्द खे बि ॾाढे जबर जो शिकार करे थो। तंहिं करे हीअ वेड़ औरत ऐं मर्द जी गॾियल वेड़ आहे, जेका न रुगो औरत खे पर ख़ुदि मर्द खे बि आज़ादु इंसान बणाए थी। महिरबानी।